हिते मां भी अहम ख़बर शेयर कर रहा आहियूं। रखण थाणे जे हद ॻोठ पीर चंडा में नाफ़रमान पुट शादी न कराइण तां जीजल अमड़ खे घुटा ॾेई बेदर्दी सां क़तल करे छॾियो आहे। जवाबदार फ़कीर मोहम्मद बोहिड़ो पंहिंजे साथी नज़ाकत सां गॾिजी इमाम ॾिनी खे दरगाह अंदरि घोटा ॾेई क़तल कयो। पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। जवाबदार ॾोह जो एतराफ़ बि करे वरितो आहे। जवाबदार मौजिब अमड़ खे शादी कराइण लाइ चवंदो रहियोसि। शादी न कराइण तां कावड़ में अची घोटा ॾेई क़तल कयो ऐं घर में दिलि जो दौरो पवण सबबि फौत थियण जी ॻाल्हि कई आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। रखण थाणे जी हद ॻोठ पीर चंडा में नाफ़रमान पुट शादी न कराइण तां जीजल अमड़ खे घोटा ॾेई बेदर्दी सां क़तल करे छॾियो आहे। जवाबदार फ़कीर मोहम्मद बोहिड़ो पंहिंजे साथी नज़ाकत सां गॾिजी इमाम ॾिनी खे दरगाह अंदरि घोटा ॾेई क़तल कयो। ब्रेकिंग न्यूज़ आहे रखण मां अवां सां शेयर करे रहिया आहियूं। ॻोठ पीर चंडा में नाफ़रमान पुट शादी न कराइण तां जीजल अमड़ खे घुटा ॾेई बेदर्दी सां क़तल करे छॾियो। जवाबदार फ़कीर मोहम्मद बोहिड़ो पंहिंजे साथी नज़ाकत सां गॾिजी इमाम ॾिनी खे दरगाह अंदरि घुटा ॾेई क़तल कयो। पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। जवाबदार ॾोह जो एतराफ़ बि करे वरितो आहे।